महिरबानी करे तालियूं जरा जोर सां वॼाईंदा ॿारनि जो हौसलो अफ़ज़ाई करण वास्ते। महिरबानी। तरुण देवी मिसेस पियान प्लीज, मिसेस जोतवानी। मिस्टर अमल अलवानी साहब, मिस्टर मंजानी साहब, KR मंजानी साहब। ऊपर दो ही बंदे ऊपर चढ़ेंगे। असांजे फ़ख्र असांजे विच में डॉक्टर नंदलाल जोतवानी साहब भी आयल आहिनि, मिसिस जोतवानी साहब भी आयल आहिनि। ये आयुक्त मिnority कमीशन में असांखे फ़ख्र अॼु असांजे विच में सिंधी वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां जेको चेटीचंड जो मेलो मनाई रहिया आहियूं, असांजे गॾु आहिनि, असांजे साथ आहिनि कर्मठ वर्कर भी आहिनि। सोसाइटी में एॾो सोशल वर्क कंदा आहिनि त असां कुझु चई नथा सघूं, जेतिरो बि चऊं घटि आहे उन्हनि जे चवण। मां रिक्वेस्ट कंदुमि जोतवानी साहब जो ऑनर करनि श्री अमर मंझानी साहब पाखर पाए करे जोतवानी साहब के जोतवानी साहब। जोतवानी साहब जो बहुत बहुत धन्यवाद। असांजे विच में आया, असांजो हौसलो वधायो, असांजो आशीर्वाद असांखे इन्हनि जो आशीर्वाद सदाई खपंदो रहंदो आहे। मिसेस जोतवानी जो भी मान कंदा सम्मान कंदा असांजे विच में भाभी जी मिसेस कटारिया मिसेस जोतवानी जो मान सम्मान करे पाखर पाईंदा उन्हनि खे। जोरदार तारियूं। श्री लालचंद लाला साहब के मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ वो भी स्टेज पे अची वञनि। श्री लालचंद लाला, श्री मोहन कटारिया साहब के रिक्वेस्ट करना हूँ कि जोतवानी साहब के मिठाई ॾेई करे उन्हनि जो मान करनि। साहब श्री KR मंझानी साहब जो स्वागत अलवानी साहब कंदा। जोरदार तारियों मंझानी साहब जो असांजे विच में खास मेहमान श्री लालचंद लाला साहब जो स्वागत, हार्दिक स्वागत। मां मंझानी साहब के रिक्वेस्ट करता हूँ कि लाला साहब जो पाखर पाए कर स्वागत करें। जोरदार तारीफ से इन्हनि जो स्वागत। असांजे विच में एक खास मेहमान आयल आहिनि। मां हिननि जो तहे दिल से हिकु दफ़ो ॿीहर शुक्रिया अदा थो कयां। हिननि जो आशीर्वाद असांजे मथां बरसंदो रहे, पवंदो रहे। हाँ, मां नाथानी साहब खे चवंदुमि त कुझु ॿ शब्द सिंधी एसोसिएशन सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं ऐं तव्हां मूंखे हिते सम्मान ॾिनो, तव्हांजा शुक्राना। असांखे ज़रूरत आहे पंहिंजे सिंधियुनि खे हिन वक़्तु पंहिंजी सिंधी ॿोली, सिंधी सभ्यता, सिंधी संस्कृति हिकु लफ़्ज़ में चइजे त सिंधियत खे ज़िंदा रखो। ऐं मूंखे उमेद ऐं विश्वास आहे त असांजा सिंधी भाउ भेनर हिन ॾस में ज़रूरु कोशिशि कंदा त पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि, कोशिशि कंदा त सिंधीअ जो वाइबो वधे। ॿोली तॾहिं ज़िंदा रहंदी जॾहिं असीं ॻाल्हाईंदासीं। ॿोली तेसि ताईं ज़िंदा रहंदी जेसि ताईं असीं ॻाल्हाईंदा रहंदासीं। जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ में न ॻाल्हाईंदासीं त असांजी ॿोली खे ख़तरो आहे त 20-25 सालनि खां पोइ ख़बर न आहे त उहो इतिहास जे वर्कनि में वञे त का सिंधी ॿोली जी हूंदी हुई हिंदुस्तान में। सिंध में त सिंधी ॿोली ख़ूब उनजो वाइबो थी रहियो आहे।
पर असीं हिते टिरियल बखियल आहियूं इन करे पंहिंजी ॿोलीअ जो वाहिबो तमामु घटि आहे मां चाहियां थो त पंहिंजा भाउर ऐं भेनर इन ॾस में पूरी कोशिशि कनि त कीअं पंहिंजी सिंधी ॿोली सिंधी साहित्य सिंधी सभ्यता संस्कृति रवाज ऐं सिंधियत खे कीअं असीं क़ाइमु रखूं मुंहिंजो उमेद आहे त अॼु इहो असांजो मैसेज तव्हां पाण सां खणी वेंदा ऐं मां सिंधी एसोसिएशन जे बानीकारनि जो शुक्रगुज़ार आहियां त मूंखे हुननि मौक़ो ॾिनो हिते अचण जो ऐं हुननि सम्मान कयो महिरबानी थैंक यू जोधवंत साहब शुभ आशीर्वाद असां जेका चयव उन जेका घणा घणा लख लख धन्यवाद असांजे विच में मिसिस डोलारी नाथानी भी आयल आहिनि मां उन्हनि जो शुक्र अदा थो कयां कि असांजे विच में अची विया आहिनि उन्हनि जो बि स्वागत टाइम रहंदे कंदा रहंदासीं हाणे वरी वापसि था हलूं फ्रंट रोड खां बैक रोड ते यानी कि बैक स्ट्रीट प्रोग्राम जो नालो बैक स्ट्रीट पेश आहे बैक स्ट्रीट again. Brothers, sisters, everybody say, I'm gonna bring the flame, I'll show you how. Got a question for you, better answer now. Yeah. Am I living